प्रोग्राम टाइमलाइन से गड आवां असद मुमताज़ नाज़रीन बहराड़ी से ताल्लुक़ रखंदड़ सरकारी कड़ा सरकारी मुलाजिम हैदराबाद और कराची में कम करे रहा नेब अख्तियारन सिंध हुकूमत का वे तफ़सील घुरी वरता नेब के अख्तियारन जी लिखियल ख़त की रोशनी में 1 ग्रेड का 22 ग्रेड ताईं जी तफ़सील घुरी वरती है। सिंध हुकूमत 1 महीनो लिखियल अग वारे ख़त के इं गुझो रखो जी बेटन के मामले से ख़त लिखो वो सिंध हुकूमत गुझो रखो। हाँ सिंध हुकूमत इन तरह जा जैसे मामला थियन था पाया जो आइन की टकराव में आन जो सूबाई खुद मुख्तियारी से हमलो आन उन ते खुली स्टैंड छो न पी वे अॼु के प्रोग्राम में इन ते ॻाल्हाईंदासीं गॾो गॾु ॻाल्हाईंदासीं त छा नेब खे इहो अख्तियार आहे त उहो सूबाई हुकूमत खां इन तरह जा तफ़सील वठे जंहिंजे उन जेके आइन जो टकराव हुजे। ऐं ॿियो त हिकिड़े सूबे जा शहरी जॾहिं ॿियनि शहरनि में कमु कनि था पिया त छा उनजी को आइनी रुकावट आहे उन जे साम्हूं या अहिड़ो को मामिलो कोन्हे। इन मामले ते तफ़सीली ॻाल्हाईंदासीं। इन ते असांखे जॉइन कयो आहे मुल्क जे नाले वारो क़ानूनदान जनाब बैरिस्टर ज़मीर घुमरो साहब। ज़मीर साहब प्रोग्राम में ख़ुशि आमदीद। ज़मीर साहब कीअं था ॾिसो नेब ख़त थी लिखे ऐं तफ़सील थी घुरे त 1 ग्रेड खां 22 ग्रेड ताईं जंहिंखे बहराड़ी सां ताल्लुक़ रखंदड़ माण्हू आहिनि कहिड़ा हैदराबाद ऐं कराची में कमु करे रहिया आहिनि नेब जो इहो अख्तियार आहे त इन तरह जा ख़त लिखे सूबाई हुकूमत खे? ॾिसो इहो पंहिंजो कुझु अर्सो अॻु तव्हांखे यादि हूंदो त इहो इशू थियो जी ऐं पंहिंजो फेडरल एडवाइज़र जेको आहे अकाउंटेबिलिटी ते उन लेटर लिखियो जी ऐं उन जे बुनियाद ते शायदि जेको आहे सो उहो नैब खे मोकिलियो वियो आहे त तव्हां इहे तफ़सील वठो। पाण ॾिसो त इहे तफ़सील प्रोविंशियल गवर्नमेंट खां उहो कहिड़े बुनियाद ते वठनि था त जेको आहे सो बहराड़ी जा माण्हू जेको आहे सो उहे सिंध सूबे में जे शहरनि में अपॉइंट नथा थी सघनि या पोस्टिंग नथा थी सघनि इहो त किथे बि कानून में कोन्हे को त छो त सॼी जेका बि सिंध में अपॉइंटमेंट थिए थी उहो ऑल सिंध बेसिस ते थींदी आहे। बाक़ी हा बहराड़ीअ जी ऐं शहरनि जी जेको आहे सो उहो पंहिंजो परसेंटेज ज़रूरी आहे पंहिंजो उन में कोटा जेका रखियल आहे उन ते जेको आहे सो अमल थींदो आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में उन हवाले सां जेको आहे सो पुछणु चाहिनि था पर क्वेश्चन इहो आहे त इन जो जेको टेनर आहे लेटर जो त जेको आहे सो बहराड़ीअ जा जेके माण्हू शहरनि में कमु कनि था उन्हनि जी लिस्ट ॾियो इनखे जेको आहे सो इहो एथनिक कलर आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में इहो मुनासिबु न आहे त अहिड़ी जेकी इंफॉर्मेशन सेंट्रल गवर्नमेंट खां वरिती वञे। अच्छा अवां छा था सम्झो त इन तरह जे मामलनि ते सिंध हुकूमत जो स्टैंड कहिड़ो हुजे ऐं सिंध हुकूमत आख़िर ख़त जॾहिं इन तरह जा ख़त लिखनि था पिया बेटनि जे मामले ते बि असां ॾिठोसीं त इन ॻुझा छो थी रखे हिननि ते खुली करे स्टैंड छो न पई वठे? मुंहिंजे ख़्याल में इहो ख़त नॉर्मल जेको आहे सो प्रोसेस में आयो हूंदो वरी ऑफिस कुझु रखियो हूंदो उन खां पोइ जेको आहे सो हुननि इंफॉर्मेशन ते घुराई इहो कैबिनेट या चीफ मिनिस्टर जे जेको आहे सो नॉलेज में त न आयो हूंदो न फौरी तौर ते उहो कैबिनेट ऐं चीफ मिनिस्टर जे नॉलेज में फौरी तौर ते न आयो हूंदो ऐं हिनखे टाइम लॻो हूंदो उन जे करे मुंहिंजे ख़्याल में इहो थियो। इहो नॉर्मल जेको प्रोसेस जेका करस्पॉन्डेंस थींदी आहे उहा थींदी रहंदी आहे उन जे करे मुंहिंजे ख़्याल में हींअर जॾहिं सिंध जे चीफ मिनिस्टर खे ख़बर पई आहे त उन्हनि उहो विथड्रॉ कयो आहे लेटर जेको मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट खे लिखी छॾियो अथऊं सिंध गवर्नमेंट उनखे विथड्रॉ करे छॾियो। अच्छा ज़मीर साहब अवां सम्झो पिया त नेब वटि इहो अख्तियार आहे त उहो सूबाई हुकूमत खां इन तरह जा तफ़सील वठे? मुंहिंजे ख़्याल में सेक्शन जेको 9 आहे नैब ऑर्डिनेंस जो उन में जेको आहे सो इहे अख्तियार कोन था अचनि छो त सेक्शन 9 में जेको आहे सो आहे इहो पंहिंजो करप्ट प्रैक्टिसिस जो जेको ऑफेंस आहे उन में इहो जेको आहे इहा इंफॉर्मेशन कोन थी अचे ऐं उन में अहिड़ी कार्रवाई नथा करे सघनि। ज़मीर साहब हीअ को मामिलो आहे बहराड़ी जी सिंध ऐं शहरी सिंध वारो मामिलो इहे बार बार इनखे खयो वेंदो आहे ऐं असां ॾिसूं था पिया त असां इहो बि चयो वेंदो आहे त दीगर ॿियनि शहरनि जा जेके माण्हू उहे कराची में कमु त कनि था पिया अवां छा था सम्झो त इहो आख़िर मेंटेलिटी जो मामिलो आहे अख्तियारनि जो मामिलो आहे इहो मामिलो आहे छा जो इहो बार बार दोहरायो वञे? इहो ॾिसो इहो पंहिंजो शहरी जेको उन वक़्तु पॉलिटिकल फोर्सिस हुयूं जेके शहरनि सां तालुक़ रखनि पियूं उहो 1970 में जेके PRC रूल ठहिया उहो जेको गवर्नर हो पंहिंजो सिंध जो 1970 में उन जे पंहिंजो उन में ठहिया उन वक़्तु मार्शल लॉ लॻल हुई ऐं उन्हनि जेको आहे सो इहा तफ़रीक़ कई सिंध जे ॿाहिराड़नि ऐं शहरनि जे विच में ऐं उहे ई रूल्स ठहियल आहिनि जेके अॼु ॾींहं ताईं इम्प्लीमेंट थींदा आहिनि। उन खां पोइ 73 जो आइन अची वियो आहे त मुंहिंजे ख़्याल में सिंध गवर्नमेंट खे जेको आहे फौरी तौर ते इहा जेका तफ़रीक़ आहे इनखे ख़तमु करणु घुरिजे ऐं कोटा सिस्टम खे सिंध जे अंदरि ख़तमु करणु घुरिजे ऐं PRC खे लागू करणु घुरिजे त जेके बि जॉब्स आहिनि या एजुकेशन इंस्टीट्यूशन में जेको आहे एडमिशन्स आहिनि उहे परमानेंट रेज़िडेंट्स ऑफ जेके परमानेंट रेज़िडेंट्स आहिनि सिंध जा उनखे PRC जे बुनियाद ते थींदी छो त डोमिसाइल जो हुन सां को वास्तो कोन्हे। डोमिसाइल जो न जॉब्स सां वास्तो आहे न डोमिसाइल जो एजुकेशन इंस्टीट्यूशन में एडमिशन सां वास्तो आहे। डोमिसाइल हिकिड़ो जेको आहे सो सिटीज़नशिप सर्टिफिकेट आहे उहो आइडेंटिटी जो डॉक्यूमेंट आहे पर हिते इहो सदाईं तव्हां इश्तिहार में ॾिसंदव त जेको सिंध जो डोमिसाइल आहे उनखे जेको आहे डोमिसाइल को बि किथां बि पाकिस्तान मां माण्हू साल खां पोइ वठी सघे थो जिते साल रही सघे थो
उनजी इहा रिक्वायरमेंट आहे ऐं उहो जॉब लाइ न हूंदो आहे, उहो एडमिशन लाइ न हूंदो आहे। त सिंध खे जेको आहे सो इन मामले ते तमामु क्लियर थियणो पवंदो ऐं इहो जेका तफ़रीक़ आहे जी उनखे ख़तमु करणो पवंदो। ऐं कोटा हूंदी आहे बैकवर्ड एरियाज़ जी, शहरनि जी कोटा कोन हूंदी आहे दुनिया में, बिल्कुलु सही बैकवर्ड एरिया जी। तव्हां जेकॾहिं कंबर जी रखो, तव्हां उमरकोट जी रखो, तव्हां ठुल जी रखो, जेके बैकवर्ड एरियाज़ हूंदा आहिनि उन्हनि जी कोटा हूंदी आहे, या बैकवर्ड जेके कम्युनिटीज़ हूंदियूं आहिनि उहो पूरे वर्ल्ड में जेको आहे बिल्कुलु। उन्हनि जे लाइ अफर्मेटिव एक्शन हूंदो आहे ऐं उहो गवर्नमेंट खणंदी आहे त इन जी रिप्रेज़ेंटेशन घटि आहे त उनखे असां करे छॾियूं। पर असां इहो किथे बि न ॿुधो आहे त जेके डेवलप्ड एरियाज़ आहिनि उन्हनि जी जेको आहे कोटा हूंदी आहे। मुंहिंजे ख़्याल में सिंध गवर्नमेंट खे इन ते मुकमल तौर ते होमवर्क करे इनखे क्लियर करणु घुरिजे ऐं इन तफ़रीक़ खे ख़तमु करणु घुरिजे। अवां चओ पिया चओ था पिया त हिन वक़्तु जेको कोटा वारो कम अज़ कम हिकु सूबे जे मामलनि में कोटा आहिनि उहो मुकमल तौर ते ख़तमु थियणु घुरिजे। ॿियो ज़मीर साहिबु अवां होमवर्क जी ॻाल्हि कई आहे त सिंध हुकूमत खे मुकमल त कहिड़े क़िस्म जो होमवर्क करणु घुरिजे सिंध हुकूमत? होमवर्क ॾिसो न त होमवर्क इहो करणु घुरिजे त पहिरियों त सिंध गवर्नमेंट क्लियर थिए त तव्हां हर इश्तिहार में जेका बि जेको आहे सो नौकिरीअ जो ऐलान कयो था या जॉब्स जो ऐलान कयो था उन में इहो लिखे त जेको आहे सो डोमिसाइल न पर PR ज़रूरी आहे सिंध जो, ठीकु आहे न। पर हर इश्तिहार में इहो थो लिखियो वञे त डोमिसाइल जेको डोमिसाइल इन सिंध आहे उनखे नौकिरी ॾिनी वेंदी। इनखे मुकमल तौर ते पंहिंजो कयो वञे। ऐं जेके PR रूल्स आहिनि उन में तव्हां ॾिठो हूंदो त अॻ में बि कमेटी ठही जेको आहे सो इहो फैक्ट जेके PR या डोमिसाइल जेको आहे जारी था थियनि त उन ते बि जेको आहे सो उहा कमेटी अञा ठहियल आहे, उनजी फाइनल रिपोर्ट कोन आई आहे। हिकिड़ी कमेटी जेका ठही उन जेको आहे सो शायदि परवेज़ साहिब जी सरबराही में उन रिपोर्ट ॾेई छॾी। उन्हनि इहो ई चयो त PR खे बुनियादु बणायो वञे, जेको रिपोर्ट जेको आहे सो सर्टेन जेके पोर्शन जेके आया। त मुंहिंजे ख़्याल में इन मामले ते इहो सिंध मामिलो इन ते मुकमल तौर ते क्लियर थियणु घुरिजे त बाबा हाणे इहा जेका तफ़रीक़ आहे बहिराड़ी जी शहरनि वारी उनखे ख़तमु थियणु घुरिजे ऐं सिंध जे परमानेंट रेज़िडेंट्स खे जी उन्हनि खे जॉब मिलंदो सिंध में ऐं उन में का तफ़रीक़ कोन हूंदी, उन में मेरिट हूंदी, भली इहो कयो वञे ऐं सिंध में इनखे हाणे थियणु घुरिजे। ठीकु आहे ज़मीर साहिबु अवां नौकिरी जे हवाले सां त चओ पिया त हाणे नौकिरियूं जेके PRC जे बुनियाद ते ॾियणु घुरिजनि, जेको सिंध जे अंदरि कोटा आहे उहा ख़तमु थियणु घुरिजे। पर असां ॿिए तरफ़ ॾिसूं था पिया त सियासी मामलनि में बि जॾहिं प्राइम मिनिस्टर इहो चवे त अंदरूनी सिंध जो लफ़्ज़ इस्तेमालु करे उतां जा माण्हू अची कराची ते हुकुमरानी कनि था पिया, त इहो जेको सियासी नौकिरियुनि वारो मामलो ठीकु आहे पर इहा जेका सियासी नैरेटिव आहे इनखे कीअं तब्दील करणो पवंदो? इहो त हिकिड़ो माइंड सेट आहे न, इहो हिकिड़ो माइंड सेट आहे त कराचीअ में जेको आहे सो जेको सिंध गवर्नमेंट अचे थी उहा जेको आहे सो सम्झनि ॿाहिरों आहे, उहो सम्झनि था त कराची जेको आहे सो हिकिड़ो फ़तह थियल इलाइक़ो आहे, उहो जेको आहे सो उन्हनि हासिलु करे वरितो आहे ऐं उन ते जेको आहे सो सिंध जे अवाम जो को हक़ कोन्हे। इहो उन्हनि जी जेको आहे सो माइंड सेट आहे शुरू खां वठी 1948 में जॾहिं कराची ते कब्ज़ो कयो वियो गैर क़ानूनी तौर ते गैर आइनी तौर ते, उन खां वठी 1970 ताईं कराचीअ ते मर्कज़ जो कब्ज़ो, उहा मर्कज़ी जेको आहे सो इहा मेंटेलिटी आहे। पर जेकॾहिं सिंध फेडरल गवर्नमेंट में छा सिंध जे डोमिसाइल ते जेके नौकिरियूं ॾिनियूं वञनि थियूं उनमें जेका घटिताई आहे, आइन जे आर्टिकल 38 में इहो लिखियलु आहे त हर सूबे जो शेयर मेंटेन कयो वेंदो ऐं जंहिं सूबे जो शेयर घटि हूंदो उनखे फौरी तौर ते कंपनसेट कयो वेंदो, माना पोइ ॿिए सूबे मां तव्हांजी अपॉइंटमेंट न थींदी। हींअर छा जेको आहे सो फेडरल गवर्नमेंट जे इदारनि में सिंध जे PRC ते या सिंध जे डोमिसाइल ते जेके नौकिरियूं आहिनि उहो सिंध खे पूरियूं ॾिनियूं वञनि। ईअं त सिंध गवर्नमेंट में उन्हनि खे ख़त लिखी सघे थी त असांखे तफ़सील ॾियो, तव्हां जेको आहे सो मुख़्तलिफ़ जेको आहे सो विफ़ाक़ी इदारनि में सिंध जी जेका आइनी कोटा आहे, जेको आइनी प्रोविजन आहे, हे त लीगल प्रोविजन आहे न, हीअ पंहिंजो इहो आइन सां टकराव में आहे, सिंध जे अंदरि आहे। हू जेको सूबनि जो जेको शेयर मेंटेन करणो आहे फेडरल गवर्नमेंट में, उहो त आइनी रिक्वायरमेंट आहे आर्टिकल 38G में, त सूबनि जो जेको शेयर आहे फेडरल सर्विसिस में ऑटोनॉमस बॉडीज़ में उनखे मेंटेन कयो वेंदो ऐं जेकॾहिं उहो मेंटेन न आहे त उन सूबे खे फौरी तौर ते जेको आहे सो उहा जेको कमी आहे उन सूबे जी पूरी कई वेंदी। हाणे उनखे अमल कोन थी करे फेडरल गवर्नमेंट ऐं रहंदो वरी सूबनि खे जेको आहे सो लेटर थी लिखे जंहिंमें जेको आहे सो इथनिक ऐं जेको आहे सो पॉलिटिकल डिवाइड थिए थो सूबे में ऐं मुंहिंजे ख़्याल में इन ते वॾो तमामु एहतिजाज थियो आहे ऐं इहे मामला जेको आहे सो इदारनि खे न खणणु घुरिजनि। वॾी महिरबानी ज़मीर घुमरो साहिबु असांखे वक़्तु ॾिनी। नाज़रीन नवां नाले वारे कानूनदान बैरिस्टर ज़मीर घुमरो साहिब जो तजुर्बो ॿुधो, हुन चवणु आहे त जॾहिं इन तरह जा ख़त नेब लिखे थी पई त सिंध हुकूमत खे वफ़ाक़ वटि ख़त लिखणु घुरिजे, उनखां इहो तफ़सील वठणु घुरिजे त वफ़ाक़ जे अंदरि जेका सिंध जी कोटा आहे, सिंध जे वफ़ाक़ी इदारनि में जेका सिंध जी कोटा आहे उन जा तफ़सील वठे ऐं सिंध इन अख़्तियार बि रखे थी पई। ऐं ॿियो ज़मीर घुमरो साहिबु चयो त हीअ को कोटा वारो मामिलो आहे बहिराड़े नई सिंध वारो, इन ते सिंध हुकूमत खे इहो स्टैंड वठणु घुरिजे ऐं सिंध हुकूमत खे कम अज़ कम हाणे सिंध जे अंदरि जेके नौकिरियूं थियनि थियूं पियूं उन ते डोमिसाइल वारो ऑप्शन ख़तमु करे PRC वारो ऑप्शन कयो वञे ऐं ईअं कोटा सिस्टम आहे कम अज़ कम सूबे जी हद ताईं उहा कोटा हाणे ख़तमु थियणु घुरिजे। प्रोग्राम हिते वठूं था नंढी साई खां पोइ प्रोग्राम में ॿीहर हाज़िर थींदा। नज़री प्रोग्राम हिकु दफ़ो ॿीहर मूंखे भलीकार वक़फ़े काग में असां ॻाल्हाए रहियासीं त नेब ख़त लिखियो आहे सिंध हुकूमत। नज़री प्रोग्राम हिकु दफ़ो ॿीहर मूंखे भलीकार वक़फ़े काग में असां ॻाल्हाए रहियासीं त नेब ख़त लिखियो आहे सिंध हुकूमत खे, जंहिंमें उन तफ़सील घुरिया आहिनि त सिंध जे ॿाहिराणे सां तालुक़ु रखंदड़ सरकारी मुलाज़िम
कहिड़ा कराची ऐं हैदराबाद में कमु करे रहिया आहिनि 1 खां 22 ग्रेड ताईं जेके सरकारी मुलाज़िमनि उन तफ़सील वरिता आहिनि। सिंध हुकूमत इन बाबति छा थी सोचे, पीपल्स पार्टी जो कहिड़ो मौक़िफ़ आहे प्रोग्राम जे हिन हिसे में, हिन ते ॻाल्हाईंदासीं। हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे पीपल्स पार्टी जो मरकज़ी अॻवान जनाब आजिज़ धामरा साहब। धामरा साहब, प्रोग्राम में ख़ुशि आमदीद। अच्छा धामरा साहब, कीअं था ॾिसो इन तरह जो ख़त सिंध हुकूमत खां जंहिंमें तफ़सील घुरिया पिया वञनि त छा हाणे जैकाबाद कंदकोट कश्मीर जा माण्हुनि ते पाबंदी आहे त उहे कराची ऐं हैदराबाद में कमु न कनि? ॾिसो, पहिरीं ॻाल्हि त हिन नोटिफिकेशन जी ते बि बल्कि पूरी पार्टी बल्कि पूरी सिंध न सिर्फ़ एहतजाज थी करे पर सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत थी करे ऐं हिकु लिसानियत ॾांहुं हिकु अहिड़ो इदारो जेको सो कॉल्ड एहतसाब जे लाइ थियो ऐं उन इदारे खे इहा ज़रूरत कीअं थी त हू कंहिं सूबाई हुकूमत खां इहो पुछे त हुन में बहिराड़ी सां तालुक़ु रखंदड़ केतिरा ऑफिसर केतिरी तइदाद में ग्रेड 1 खां वठी 22 ताईं कराची हैदराबाद में पोस्टेड इन या कमु करे रहिया आहिनि जी। मतिलबु हिकु अहिड़ी ॻाल्हि जेका लिसानियत खे हवा थी ॾे। आउं सम्झां थो नेब जेका आहे उहा हिकु लिसानी पार्टी बणिजी साम्हूं अची वई आहे ऐं नेब में अल्ताफ़ सेन ऐं MQM जो रूह अची चुको आहे ऐं हिन सॼी जेका साज़िश आहे हिन जे पोयां फेडरल गवर्नमेंट ज़रूरु मुलविस हूंदी, छो जे फेडरल गवर्नमेंट खां सवाइ नेब जेका उहो को कानून कोन थी खणे। हा, नेब जेकॾहिं ओवरऑल पूरे मुल्क लाइ अहिड़े क़िस्म जो नोटिफिकेशन कढे हा त गुजरात गुजरावाला लालापुता जा माण्हू जेके आहिनि उहे लाहौर में ऑफिसर नथा ड्यूटी करे सघनि, जेकॾहिं कनि था त उनखां उहो रिपोर्ट वठे। जेकॾहिं फौजदार जा माण्हू कोचा में ड्यूटी करे रहिया आहिनि त उनजी रिपोर्ट वठे ऐं जेकॾहिं नौशहरा जा माण्हू KPK जा पेशावर में कमु करे रहिया आहिनि त उनजी बि रिपोर्ट वठे, चए त हीअ असांजी ओवरऑल पॉलिसी आहे त ठीकु आहे। पर सिर्फ़ु हिकिड़े सूबे खे जेकॾहिं टारगेट कयो वियो आहे त आउं उनजी सख़्त मुज़म्मत करियां थो ऐं आउं सम्झां थो त नेब जेका आहे उहा मौजूदा हुकुमराननि जे चवण ते डाइवर्ट बि करे पंहिंजो असुल कमु छॾे हिकु पॉलिटिकल पार्टी बणिजी वई। ठीकु आहे। अच्छा अजी साहब, चओ पिया त नेब जो अख़्तियारी न आहे, हाणे उहो पॉलिटिकल जेका पार्टी थियण जी कोशिशि पई करे। असां नथा सम्झो त बजाए जो नेब ख़त लिखी सिंध हुकूमत खां तफ़सील वठे, सिंध हुकूमत खे वफ़ाक़ खे तफ़सील ख़त लिखणु घुरिजे, उन में इहा तफ़सील वठणु घुरिजे त हिकु वफ़ाक़ जा इदारा आहिनि उन में छाकाणि त आइनी तौर ते कोटा आहे सिंध जी, त उन कोटा ते अमल थिए थो पियो, सिंध जा माण्हू उन्हनि इदारनि में कमु कनि था पिया? तव्हांजो बिल्कुलु वैलिड सुवाल आहे। इहो हिकु न कई दफ़ा अहिड़े क़िस्म जा उथारिया आहिनि। असां पाण सेनेट ऑफ पाकिस्तान में इन्हनि शयुनि ते सख़्तीअ सां न सिर्फ़ु एहतजाज कया आहिनि बल्कि पुछाणा बि कया आहिनि, पर उन जवाबु न आहे। ऐं जेको असांजो कोटा सिस्टम हो, जेको हुनखे आइनी जेको कवर्ड हो, उहो पिणु ख़तमु थी चुको आहे। त ॻाल्हि जो मक़सदु जो आहे त हिकु इदारो जेको आहे उनखे जंहिंजो उहो कमु कोन्हे, जंहिंजो को कमु कोन्हे उहो कमु करे पियो ऐं हिकु अहिड़ो कमु जेको सिर्फ़ु हिकिड़े सूबे खे टारगेट करे जेकॾहिं उन्हनि ऑफिसरनि में जेकॾहिं ख़ौफ़ जी फिज़ा पैदा कई वेंदी त पोइ आउं सम्झां थो त नेब मुकमल तौर ते एक्सपोज़ थी चुकी आहे त हू मौजूदा हुकुमराननि जे चवण ते उनजो कमु पिया कनि। ऐं छो जो नेब चेयरमैन जे ख़िलाफ़ जेका वीडियो ते आई हुई, असां उन टाइम बि चयो त शायदि उन वीडियो जा 1-2 पार्ट अञा बि गवर्नमेंट जे वास्कोटनि जे खीसनि में पिया हुजनि। उहा ॻाल्हि घटि में घटि वाज़े थी वई आहे त नेब खां हींअर पंहिंजो कमु खां हटाए उनखे को ॿियो असाइनमेंट कयो वियो आहे कमु ऐं हू पंहिंजो उहो कमु करे थी, पर अहिड़ो कमु करे पई ऐं अहिड़ी बाहि में नेब पंहिंजा हथ विझे थी जंहिंसां यकीनन हू पंहिंजा हथ साड़ींदी ऐं हीउ मुल्क खे अनारकी जे तरफ़ वठी वञणु पिया चाहिनि। ऐं हीउ सुवाल जेको आहे उहो सभिनी सूबनि जे माण्हुनि जो आहे त हिकिड़े सूबे जे अंदरि तव्हां इहा डिस्क्रिमिनेशन कहिड़े क़िस्म जी रखंदव। हीउ सुवाल हिन खां अॻु में मुतहदा क़ौमी मूवमेंट कंदी चुकी आहे, लिसानियत जी सियासत कंदी रही आहे, बल्कि नेब जेकॾहिं अहिड़े क़िस्म जो सुवाल करे त आउं पहिरीं त सख़्तु मुतालबो थो कयां सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खां त हू नोटिस वठे, एक्शन वठे, नेब चेयरमैन खे कॉल करे पुछे त हीउ ख़त कहिड़ी लेवल ते लिखियो वियो आहे ऐं कंहिं लिखियो वियो आहे ऐं जंहिं बि अथॉरिटी ख़त लिखियो आहे हुनजे ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे। अच्छा अजी साहब, आख़िर छो सिंध हुकूमत इन तरह जा जॾहिं मामला उथनि था पिया जेके आइन जे टकराव में आहिनि, जेके सूबाई ख़ुदि मुख़्तियारी ते हमिलो आहिनि, उन ते सिंध हुकूमत उहे मामला ॻुझा छो थी रखे? असां ॾिठोसीं त ॿेटनि जे मामले ते वफ़ाक़ी हुकूमत ख़त लिखियो, सिंध हुकूमत उनखे ॻुझो रखियो। हाणे नेब ख़त लिखियो आहे, इनखे बि महीनो थी वियो आहे ऐं सिंध हुकूमत ॻुझो रखियो आहे। सिंध हुकूमत इन्हनि मामलनि ते खुली छो नथी स्टैंड वठे? असां ॾिसो, गवर्नमेंट टू गवर्नमेंट हिकिड़ो इदारो आहे। हाणे जीअं तव्हां बेटनि जी ॻाल्हि कई, उन बेटनि वारी ॻाल्हि में वफ़ाक़ी हुकूमत सिंध गवर्नमेंट खां हिकिड़ो ओपिनियन वरितो, हिकिड़ो मशवरो वरितो। उन में अञा ॻाल्हि अॻिते वधी कोन हुई त उन्हनि इहो चवणु शुरू करे छॾियो ऐं ऑर्डिनेंस नाफ़िज़ करे छॾियऊं बेटनि जे मसइले ते
उन खां पोइ सिंध गवर्नमेंट पंहिंजो हिकिड़ो चिटो मौक़ुफ़ रखियो ऐं न सिर्फ़ु पंहिंजी उहा जेका ॾिनल राय हुई उनखे उन्हनि विथड्रा कयो, काबीना में वञी विथड्रा कयो ऐं उन्हनि खे सख़्तु मुखालफ़त कई त तव्हां कंहिं मशवरे ते हाणे आइनी तौर ते हिकिड़ियूं हुकूमतूं मौजूदु आहिनि जेकॾहिं का वफ़ाक़ी हुकूमत कंहिं सूबाई हुकूमत खे ख़त लिखे थी को उन ते पंहिंजी राय घुरे थी त हाणे राय ॾियण में त पोइ ज़ारिया जेकॾहिं राय न ॾिबी त पोइ सुभाणे चवंदा त सूबाई हुकूमत जेको आहे उहो 18 न पर हिकु महीनो गुज़री चुका आहे। अॼु साहिबु हीअ को नेब मामिलो आहे, अवां चओ पिया त नेब पार्टी थी चुकी आहे, आइन जे टकराव में आहे, उनखे अख़्तियार कोन्हे। हिकु महीनो थी वियो आहे ऐं सिंध हुकूमत इन मामले खे ॻुझो रखियो आहे। ॾिसो जेकॾहिं गवर्नमेंट खे इन टाइप जी ख़बर आहे हुननि डायरेक्ट कंहिं मिनिस्टर खे कोन लिखियो आहे, चीफ मिनिस्टर खे ख़त कोन लिखियो आहे, हुननि गवर्नमेंट ऑफिशियल्स खे ख़त लिखियो आहे। हाणे हुन में सिंध गवर्नमेंट जेको आहे सो उहा बहितर पोज़ीशन में ॿुधाए सघे थी ऐं त आया इहो ख़त जेको आहे कहिड़ी लेवल ताईं डिस्कस थियो आहे या न थियो आहे। मे बी इन ख़त खे हाणे डिस्क्लोज़ कयो वियो हुजे ऐं पहिरीं इन ख़त जे नथा सम्झो त इन मामलनि खे सिंध हुकूमत खे फौरी तौर ते पंहिंजे आवाम खे आगाही ॾियणु घुरिजे त इहे के मामला आहिनि उहे आइन जे टकराव में आहिनि, सूबाई ख़ुदि मुख़्तियारी टकराव में आहिनि। इलेक्टेड जेका हुकूमत आहे उनजे आइन उन ते हमिलो आहे। ॾिसो ॿ टे शयूं इंतिज़ामी तौर ते हिकिड़ा मामला ज़रूरु थियनि था जंहिंमें ख़ुदि ब्यूरोक्रेसी शामिल हूंदी आहे, हिकिड़ा पॉलिटिकल इशूज़ हूंदा आहिनि जेका पीपुल्स पार्टी तंज़ीमी तौर ते शयुनि खे कीअं ॾिसे थी उनजो आउं तव्हांखे रद्दमल ॾियां पियो, उनजो वर्जन ॾियां पियो तव्हांखे। बाक़ी हाणे गवर्नमेंट आहे त उनमें ज़रूरु हिकिड़ा ऑफिशियल साम्हूं आहिनि, ब्यूरोक्रेसी आहे उनमें, उहा केतिरे क़दुरु वरी तौर ते इन शयुनि खे मशवरो करे थी पंहिंजे पॉलिटिकल लीडरशिप सां नथी करे। घटि में घटि आऊं सिंध गवर्नमेंट जो हिसो न आहियां कंहिं ऑफिशियल पोज़ीशन में तव्हांजो ॿुधाए सघां। तव्हांजो सवाल पंहिंजी जाइ ते वैलिड आहे, उनजी जस्टिफिकेशन। अॼु साहिबु इहो सवाल इन करे बि जनम इहो सवाल इन करे बि जनम वठे थो पियो। असां ॾिसूं था पिया त गुज़िरियल कई अरसे खां छाकाणि त सिंध जे माण्हुनि पीपुल्स पार्टी खे इहो मैंडेट ॾिनो आहे त उहा सिंध हुकूमत में अची सिंध जी आइनी तौर ते जेका उहा उनजो आइनी जेको महाज़ आहे उन संभाले ऐं सिंध जेके आइनी हक़ आहिनि उनजी सार संभाल रहे ऐं उन ते जेको आहे सिंध जे माण्हुनि खे एतमाद वठे था। ॾिसूं था त कराची कमेटी ठही थी पई, अवां कराची कमेटी में क़बूल थियो था, अवां कराची कमेटी खे क़बूल पिया कयो, उन में शामिल था थी वञो, बकौल अवां जो इलीगल आहे ऐं अवां हुनजे हिसो था थियो। तव्हां नथा सम्झो त सिंध जे माण्हुनि जेको अव्हांखे मैंडेट ॾिनो आहे कम अज़ कम आइनी तौर ते तव्हांजी जेका पोज़ीशन हुजणु घुरिजे उहा क्लियर हुजणु घुरिजे। ॾिसो सिंध जे माण्हुनि जो पीपुल्स मैंडेट आहे ऐं जवाब में पीपुल्स पार्टी जी मौजूदगी में इहा ख़ातिरी रखणु खपे त सिंध जे माण्हुनि जो या सिंध जी जेके हक़ आहिनि उन्हनि ते का बि सौदेबाज़ी कान थींदी, न उन ते को बि जेको आहे सो उते हटियो वेंदो। अरिड़हीं आइनी तरमीम जेका आहे उहा ख़ुदि प्रेसिडेंट साहब ॾिनी ऐं उहा पार्लियामेंट घुरी बि कान हुई पंहिंजा इख्तियार, बल्कि प्रेसिडेंट साहब पाण पार्लियामेंट खे चयो त हीअ इख्तियार जेके आहिनि उहे वापसि वरिता वञनि। हिन मुल्क में को क्लार्क पंहिंजे पावर्स ते कंप्रोमाइज़ न आहे कंदो, बल्कि न सिर्फ़ु सिंध बल्कि अरिड़हीं आइनी तरमीम जेको आहे पाकिस्तान जे चइनी फेडरेट खे एम्पावर करे थी ऐं उहा पीपुल्स पार्टी जे दौर में आई, NFC पीपुल्स पार्टी जे दौर में आयो। त कुझु इंतिज़ामी इशूज़ ज़रूरु थियनि था। जीअं कराची कमेटी जो मिसाल ॾिनो त भई कराची असां इहो छो तस्लीम कयूं त कराची जेको आहे उहो सिंध खां अलॻि आहे ऐं कराची कंहिं ॿिनि धुरनि जो शहर आहे, इन करे हुन ते ॻाल्हि न थी थिए। कॾहिं कराची तरक़ी कंदी त मुंहिंजी सिंध तरक़ी कंदी। कराची सिंध जी हिकिड़ी डिवीजन आहे, उन में जेकॾहिं फेडरल गवर्नमेंट का कमेटी ठाहे कमु करणु चाहींदी ऐं उन में जेकॾहिं को कमु थो थिए, उन में का डेवलपमेंट थी थिए या उन में जेकॾहिं पैसा उन में लॻनि था त आउं सम्झां थो इहे सिंध सूबे में था लॻनि ऐं कराची इज़ अ पार्ट ऑफ सिंध। अच्छा हाजी साहिबु हाणे अवां कीअं था सम्झो त इहो को नेब ख़त लिखियो आहे, इन ते सिंध हुकूमत जो स्टैंड कहिड़ो हुजणु घुरिजे? असां सिंध गवर्नमेंट जो स्टैंड जेको आहे उहो ज़रूरु हुनजो तर्जुमान आहे। चीफ मिनिस्टर साहब सां राब्तो न आहे थी सघियो मुंहिंजो अॼु, ऐं सिंध गवर्नमेंट सिंध जे अवाम ऐं जेके आइनी जेके हक़ आहिनि असांजा उन्हनि सां गॾु बीहंदी ऐं हुन सां गॾु क्लियर कट मौक़ुफ़ माज़ी में बि रखियो आहे ऐं इनशाला हाणे बि रखंदी। जेसि ताईं स्पेसिफिकली तव्हां पुछो त उनखे कहिड़ो रखंदी त मां इन करे अर्ज़ु थो कयां त मुंहिंजो सिंध गवर्नमेंट जेके नुमाइंदे सां अञा राब्तो न आहे। अच्छा अॼु साहिबु हीउ को पहिरियों ऐं आख़िरी मौक़ो त न आहे न, असां ॾिसूं था पिया त मामला बार बार दोहराइनि था पिया। अवां सियासी कारकुन रहिया आहियो, सियासी अॻवान रहिया आहियो, सेनेट जहिड़नि इदारनि में अवां रहिया आहियो, अवां छा था सम्झो त हिन में हल कीअं कढणु घुरिजे त इहा मैंटेलिटी बि ख़तमु थिए ऐं इहे हिकु बार बार सिंध ते आइनी ऐं क़ानूनी जेके हमला पिया थियनि, सिंध जी ख़ुदमुख़्तियारी ते हमला पिया थियनि, इहे बि हाणे न थियणु घुरिजे। तव्हां ॾाढो बुनियादी सवाल कयो आहे त हे जेके सिलसिलो आहे उहो रुकबो कोन्हे। माज़ी में या मुस्तक़बिल में ही हिराक ज़हनियत जेका आहे उहा सिंध जी वैधानियत ते हमला कंदी रहे थी, सिंध जे आइनी जेके इख्तियार आहिनि उन्हनि खे चैलेंज कंदी रहे थी ऐं जेकॾहिं
माज़ी में भी कंदी रहंदी त इंशाल्लाह पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी सूबाई गवर्नमेंट हुजे या ऑर्गेनाइजेशन तौर ते पीपुल्स पार्टी जो वो जे माण्हुनि जी लीड कंदे इन्हनि हमलनि खे माज़ी में भी नाकाम कियो आहे, अॼु बि कयूं था, ऐं इंशाल्लाह सुभाणे बि कंदासीं। असां सिंध जे माण्हुनि सां सिंध जी वहदानियत जे मसइले ते गॾु हूंदासीं, न सिर्फ़ु गॾु हूंदासीं बल्कि उनखे लीड कंदासीं। अच्छा आजी साहब, हाँ ॾिसोसीं असां त अरिड़हीं तरमीम जे हवाले सां जॾहिं वफ़ाक़ी हुकूमत उनखे रोल बैक करण जी ॻाल्हि कई त पीपल्स पार्टी सभिनी पॉलिटिकल पार्टियुनि खे, सिंध जी तो पोड़े अपोजिशन जूं पार्टियूं हुजनि, कॉम्प्रेस जमायतूं हुजनि, असेंबलियुनि खां ॿाहिरि हुजनि, असेंबलियुनि खां अंदरि हुजनि, उन हिकु वसी पैमाने ते हिकिड़ो राब्तो कयो ऐं पोइ APC बि घुराई ऐं पोइ APC उन जे हवाले सां पंहिंजी करारदाद मंज़ूर कई। अवां नथा सम्झो त इन मामले ते बि पीपल्स पार्टी खे इन तरह जो स्टैंड वठणु घुरिजे त हीउ मामिलो पीपल्स पार्टी जो न आहे, हीउ मामिलो कंहिं पार्टी जो न आहे, हीउ मामिलो सूबाई ख़ुदि मुख़्तियारी जो आहे। अॼु पीपल्स पार्टी आहे, सुभाणे का ॿी का पार्टी ईंदी, पर के हीअ के हमला थियनि था पिया उहे फौरी तौर ते ख़तमु थियणु घुरिजनि ऐं इन ते सभु पॉलिटिकल पार्टियूं जेके आहिनि उहे हिकु पेज ते हुजनि। ॾिसो, ही कल्ह खां वठी इशू आयो आहे। पीपल्स पार्टी पंहिंजो हुन में सख़्तु रद्द अमल ॾिनो आहे। पीपल्स पार्टी ख़ुदि वज़ीरनि बि ॾिनो आहे, MPs बि ॾिनो आहे, सोशल मीडिया ते असां सभई ॾियूं पिया हाणे त सख़्तु रद्द अमल। जेकॾहिं असेंबली इन सेशन हुजे हा त तव्हांखे नज़र अचे हा त सिंध असेंबली पंहिंजे सूबे जे आइनी हक़नि लाइ ऐं पंहिंजे माण्हुनि जे लाइ कहिड़े क़िस्म सां करारदाद आणे थी ऐं कहिड़े क़िस्म सां हिकिड़ो सख़्तु मौक़िफ़ रखे थी। उहो त जॾहिं असेंबली इन सेशन थींदी त हुन ते ज़रूरु गुफ़्तगू थींदी। बहरहाल तमामु पॉलिटिकल पार्टीज़ हिकिड़ा जेके इशूज़ आहिनि जेके असांजे सूबे जा आहिनि, अवाम जा आहिनि, आइनी जेके हक़ आहिनि, उन्हनि ते माज़ी में सभु पॉलिटिकल पार्टीज़ पंहिंजा इख़्तिलाफ़ हिसारे हिकिड़े प्लेटफॉर्म ते आहिनि ऐं हिन मसइले ते बि आहिनि, अॼोके हिन इशूज़ ते बि आहिनि। पीपल्स पार्टी जी गवर्नेंस ते या पीपल्स पार्टी ते जेको हिसाब किताब या जहिड़ो आहे उहो पंहिंजी जाइ ते तमामु पॉलिटिकल पार्टीज़ कनि, बिल्कुलु हुनजो राइट आहे। बल्कि सिंध जे इशूज़ ते तव्हां बिल्कुलु सही चयो त हुन में को जॉइंट जेको आहे उहो आवाज़ अचणु खपे। हुनजे लाइ पीपल्स पार्टी माज़ी में कहिड़े इशूज़ ते तमामु पॉलिटिकल पार्टीज़ खे इत्तेफ़ाक़ में वरितो आहे, इंशाल्लाह मुस्तक़बिल में भी थी सघे थो ऐं ख़ुदि हिन इशू ते बि अहिड़े क़िस्म जो आवाज़ तव्हांखे नज़र ईंदो। अच्छा आजी साहब, अवां खां अॻु में असां ॻाल्हाए रहियासीं बैरिस्टर ज़मीर घुमरो साहब सां। बैरिस्टर ज़मीर घुमरो जो ख़्यालु आहे त हिन वक़्तु जेके ड्यूटियुनि जा मामला आहिनि, जेके मुलाज़मत जा मामला आहिनि, उन ते सिंध हुकूमत खे होमवर्क करणु घुरिजे ऐं सिंध हुकूमत खे होमवर्क कीअं करणु घुरिजे त जेके सरकारी नौकरियूं थियनि थियूं पियूं उहे डोमिसाइल जे बजाए PRC ते ॾिनियूं वञनि ऐं जेको कोटा सिस्टम आहे उहो कम अज़ कम सूबे में हाणे ख़तमु थियणु घुरिजे। त सिंध हुकूमत तव्हां सम्झो पिया त इहो को क़दम आहे, सिंध हुकूमत खे हाणे इहो क़दम वधणु घुरिजे, छाकाणि त हाणे असां 21 में था रहूं, हाणे सिंध जे अंदरि कम अज़ कम कोटा जी ज़रूरत न हुजणु घुरिजे। ॾिसो, कोटा सिस्टम जेको आहे उन टाइम लिटरेसी रेट जेको असांजो जहिड़े हिसाब सां बिल्कुलु न हुअण जे बराबरि हो, उन टाइम इन शइ जी सख़्तु ज़रूरत आई त असां पंहिंजे माण्हुनि खे, नौजवाननि खे अकोमोडेट कयूं, उहो एजुकेशन जे हवाले सां हुजे या नौकरी जे हवाले सां हुजे। हाणे जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी डिबेट शुरू थी चुकी आहे ऐं असांजा ॿार जेके आहिनि हींअर कॉम्पिटिशन में अचनि पिया, CSS जा इम्तिहान पास कनि पिया ऐं सुठा ऑफिसर थी पैदा थियनि पिया ऐं जेकॾहिं अहिड़े क़िस्म जो को सिंध में को मतिलबु आवाज़ अचे थो या ज़रूरत महसूसु थिए थी त ठीकु आहे, इन फ्यूचर इहा ॻाल्हि आहे ऐं उन ते जेका तजवीज़ आहे डोमिसाइल खे छॾे PRC वारी, आउं ज़ाती तौर ते इन तजवीज़ जो हामी आहियां, आउं सपोर्ट थो कयां इन तजवीज़ खे, पर उनखे अञा मैच्योर करण जे लाइ हिकु डिबेट जी ज़रूरत आहे ताकी को फ़ैसिलो थिए त उहो सिंध जो इज्तिमाही फ़ैसिलो हुजे। असां बैक डोमिसाइल मसइले ते सिंध जे सुञाण धुरियुनि सां वेठा आहियूं ऐं पाण हुनजो हिसो रहियो आहियां। ज़मीर घुमरे साहब सां बि असांजूं मीटिंगूं थियल आहिनि, उन सां इन जी राय ते बिल्कुलु सिंध गवर्नमेंट में सीरियस डिबेट थी सके थी। इन शइ वॾी महिरबानी आजिज़ धामरा साहब असांखे वक़्तु ॾियण जी। नाज़रीन, अवां पीपल्स पार्टी जो तफ़सीली मौक़िफ़ वरितो, तफ़सीली मौक़िफ़ ॿुधो जंहिंमें पीपल्स पार्टी जो इहो ख़्यालु आहे त हीअ को नेब ख़त लिखियो आहे, इहो नेब खे हिकु त अख़्तियार कोन्हे, ॿियो नेब हाणे पार्टी थी वई आहे ऐं नेब हिकु ॿियनि जे हथनि में खेॾे थी पई, जेको कंहिं बि सूरत में न थियणु घुरिजे। हीअ को ख़त आहे उहो सूबाई ख़ुदि मुख़्तियारी जो हमलो आहे। पीपल्स पार्टी ऐं सिंध हुकूमत उन जे ख़िलाफ़ स्टैंड वठंदा। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हीअ के ख़त इन तरह जा के ख़त लिखनि था पिया या जवाबु तलब कया पिया वञनि, उहो को पहिरियों ऐं आख़िरी भेरो न आहे, इहो बार बार हिकिड़ो सिलसिलो आहे जेको दुहिरायो वञे थो पियो। सिंध हुकूमत आख़िर इन तमामु तर मामलनि ते ॻुझा छो पई रखे? सिंध हुकूमत छाकाणि त कस्टोडियन आहे सिंध जी आवाम जी, सिंध जी आइनी हक़नि जी, त सिंध हुकूमत खे पंहिंजे माण्हुनि खे इहा ॻाल्हि तफ़सीली रखणु घुरिजनि ऐं सिंध हुकूमत ख़ुदि इन तरह जा कानून ठाहे जंहिंसां इहे मामला रुकजनि। प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। असद मुमताज़ रिक्टे इजाज़त, अला भाई।